ना ना सही ना। छा ॻाल्हि संजर खान, छो इन जज्बात में रड़ियूं पियो कयो? बाबा जानी, ये बालाज खान जूं अरदायूं वधी वयूं आहिनि। बालाज खान जूं अरदायूं असांजे हिकु फूक जो मुंतज़र आहे। असांजी हिकिड़ी फूक बालाज खान जे सॼे कबीले खे तूफ़ान जियां बखेरे छॾींदी। बाबा जानी, पोइ उन जे आखेरड़नि खे विखेरण लाइ छा जो इंतज़ारु आहे? वक़्त जो। जानी बाबा, वक़्त जो इंतज़ारु करण वारनि मथां बुज़दिली जी तोहमत हूंदी आहे। हीर संजर खान पंहिंजे सिर जे मथां इहा तोहमत बर्दाश्त नथो करे सघे। मीर संजर खान दिलेराई नादानीअ जो शिकार बणजंदो आहे। मैदान में लथल रांदीगर बि वक़्त जो इंतज़ारु कंदा आहिनि। ऐं तूं छो त हथनि मां निकितो वञी? तूं छो आपे खां थी निकिरी? बालाज खान असांजे कबीले जा 3 माण्हू मारिया आहिनि। इन करे मीर संजर खान जी रत बदिले जे बाह जे लाइ दौड़े रही आहे। मीर संजर खान असांजे कबीलाई दुश्मननि में हज़ार माण्हुनि जा सिर नज़राना थींदा आहिनि ऐं पंहिंजे सरदारनि जे मथां वफ़ादारी कबीले जे माण्हुनि खे ॾाज में मिलियल आहे। पर बालाज खान असांखे छो धमकाए रहियो आहे? इहे दुश्मननि में धमकाईंदा आहिनि। तूं सही थो चईं त इहे आफ़तूं सरदारनि लाइ न आहिनि हूंदियूं। तूं वेह हाणे। वेह जवान वेह। वक़्तु आयो त बालाज खान खे ईअं झुकाईंदुसि, उन जा गोॾा ज़मीन ते न खोड़ायां त मुंहिंजो नालो सरदार चाकर खान न आहे। छॾियो हाणे इहे दुश्मनीअ जूं ॻाल्हियूं।